मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब। त ॾे वठि जेको थींदो आहे न, इहो शरीर जे एतबार सां इहो दुरुस्त अमल ई न आहे, ग़लति अमल आहे बिल्कुलु। न्याणी खे न्याणी जे मुक़ाबले में न ॾियो। त पोइ वरी मथां इहो बि सुवालु ईंदो, साईं जेकॾहिं ईअं कयूं असां पंहिंजूं न्याणियूं फ्री में ॾियूं त पोइ असांजा छोरा सभु छड़ा मरी वेंदा। छड़ा न मरंदा, छड़ा कंवारा न मरंदा, अलाह ताला ॾींदो। पर न्याणी खे न्याणी जे मुक़ाबले में न ॾियो, ॾींदो इंतिहाई ज़ुल्म थींदो। जेको ज़ुल्म हिन टाइम असां ॾिसूं था, असां जेको ज़ुल्म ॾिसूं था न, उहो इन ई बेइज़ती आहे। अगरि कंहिं बि बंदे न्याणी ॾिनी ऐं अॻिले खां न्याणी वरितई, हाणे तव्हांजी न्याणी इख़लाक़ वारी हुई ऐं जेको तव्हांखे न्याणो मिलियो आहे उहो बि इख़लाक़ वारो आहे, ॿई पाण में ज़बरदस्त सेठ ज़िंदगी गुज़ारनि था। अॻिली जेको बंदे जंहिं पंहिंजी धीउ तव्हांजे पुट खे ॾिनी आहे उहा दुरुस्त न आहे। दुरुस्त इन एतबार सां न आहे त उनखे ॻाल्हाइण जी का तमीज़ न आहे, ऐं तव्हांजे छोकिरे खे बि ॻाल्हाइण जी का तमीज़ न आहे। त पोइ हाणे पाण में रोज़ानो इहे ज़ाल मुड़ुस अटकंदा, पोइ जंहिंजो इहे हिते अटकंदा, हे पंहिंजी माई खे मार ॾींदो, अॻिला असां ॾिसो वरी कहिड़ो किनो ज़ेन आहे, केॾो ख़राबु ज़ेन आहे। हो वरी छा कंदा, उते पाण में ज़ाल मुड़ुस सेठ आहिनि न, उनखे बि कुड़को चाढ़ींदा, मार चाढ़ींदा। हे छा आहे, हे जहालत आहे, हे इंतिहाई घटिया क़िस्म जो इहो कमु आहे। इस्लाम इहो ई हुकुम ॾिनो आहे, तव्हां न्याणी जो निकाह करायो, ॾेती लेती बिल्कुलु न आहे करणी। जहालत जे ज़माने में थी वई सो थी वई, तव्हां नंढा हुयो थी वई न त ठीकु थी वई। हाणे ईंदड़ जेकी तव्हांजी नस्ल अचे थी, जेके तव्हांखे न्याणियूं थियनि थियूं, जेके तव्हांखे ॿार थियनि था, उनजी ज़िंदगी बहितर ज़िंदगी बनायो, इस्लाम वारी बनायो। त असां काफ़ी जॻहियुनि ते ॾिठोसीं त हिकु ज़ाल मुड़ुस पाण में ख़ुशि, ऐं ॿिया जेकी ॿी ज़ाल ऐं मुड़ुस उहे पाण में ठहिया न, त उन्हनि जो जीअं जो रिश्तो टुटी वियो न, त जेके दुरुस्त आहे उन्हनि जो बि टुटी वियो। असां छो ॾियूं, असांजी छोकिरी खे मिली आहे तलाक, त पोइ असां पंहिंजी छोकिरी उन्हनि खे छो ॾियूं, इन बेस ते असां बि न ॾींदासीं। त पोइ इहे मामला काफ़ी असांजे मुआशिरे में हलंदा अचनि था। इहे सभु रीज़न इन जे करे ज़ाहिर थींदा आहिनि, जॾहिं असां क़ुर हदीस खे जंहिं टाइम असां छॾींदा आहियूं, इहे मामला उन टाइम पेश ईंदा आहिनि। नंढाप में रिश्तो करण बि ग़लति अमल आहे। नंढाप में रिश्तो कोई बि करण जी कोशिशि न करे, हे नाजाइज़ अमल आहे। नाजाइज़ मां मुराद इहो आहे त इन जे करे इनखे उलमा नाजाइज़ जे क़रीब चयो आहे त इहे रिश्ता बाज़ औक़ात अॻिते न हली सघंदा आहिनि। काफ़ी टाइम उहे अॻिते इहे रिश्ता न हली सघंदा आहिनि। उहे इन बेस ते त क़ुर हकीम में अल्लाह ताला साफ़ तौर ते हिकिड़ी इजाज़त ॾिनी आहे, फ़नके हुमा ताब लकुम मिनन निसाइ मसना व सुलासा व रुबा फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तअदिलू फ़दब वाहिदा। अल्लाह ताला हिकिड़ी इजाज़त ॾिनी आहे त मर्दनि खे अल्लाह ताला इख़्तियार ॾिनो आहे। मर्दनि खे अल्लाह ताला इख़्तियार इन ॻाल्हि जो ॾिनो आहे त मर्द जंहिं जॻह ते जंहिं औरत खे पसंदि कनि न, उन सां उहे निकाह कनि। ऐं कॾहिं बि पंहिंजो औलाद खे निकाह करण जे लाइ तव्हां पंहिंजी पसंदि ते उनखे मजबूर न कंदा कयो। तव्हां पंहिंजी पसंदि ते उन औलाद खे मजबूर बिल्कुलु बि न कंदा कयो। इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे। त पीउ चवे त मूंखे पसंदि आहे निभागा, हे मूंखे छोकिरी पसंदि आहे, तोखे पसंदि आहे, त पीउ खे चओ तोखे पसंदि आहे, बिस्मिल्लाह करे तूं निकाह कर। हे तोखे पसंदि आहे न, त मां त अञा निकाह न कयो आहे न, मां निकाह करां कयो त तुंहिंजी नूंहुं थींदी। हे तोखे पसंदि आहे न, बिस्मिल्लाह करे या इन सां निकाह तूं कर, मूंखे जेकी पसंदि ईंदी मां उन सां निकाह कंदुमि। इन शइ जी क़ुर हकीम इजाज़त ॾिनी आहे। ऐं जो मां तव्हांखे ग़लति रुख़ बि ॿुधायां थो, तव्हां चवंदव न साईं छाजे करे इन ॻाल्हि ते एतिरो जज़्बाती थियो आहे, इहा ॻाल्हि छाजे करे ई करे थो। पीउ हिकिड़ी ॻाल्हि ते एग्री करे चाहे थो त पुट बि हा करे न, इहो इन बेस ते असां ॾिठो आहे माशरो। असां निकाह बि पढ़ाया आहिनि, हिकु निकाह न पढ़ायो आहे जो तव्हांखे ॿुधायो मां हिकिड़ो निकाह पढ़ायो आहे। अल्हम्दुलिल्लाह बाक़ाइदे सवनि जे विच में निकाह पढ़ाया आहिनि। पोइ ॾिठो आहे जंहिं ॻाल्हि ते हिते ज़िद थींदी आहे, पीउ चवंदो आहे त हिते तोखे निकाह करिणो आहे ऐं पुटु चवे त मूंखे हिते न करिणो आहे, निकाह थी वेंदो आहे, कुझु टाइम खां बाद में निकाह थी वेंदो आहे, पोइ तलाक बि मिंट थींदी आहे। मामलात गड़बड़ बि घणा थींदा आहिनि, फ़साद बि ज़्यादा थींदो आहे। एतिरो फ़साद थींदो आहे जो अची करे ॿ धुरियूं जहिड़े ते बि आमादा थी वेंदियूं आहिनि। त क़ुर खे मज़बूत पकड़ियो, क़ुर जी तालीमात खे मज़बूत पकड़ियो। ऐं जीअं अल्लाह ताला क़ुर हकीम जे अंदरि इख़्तियार ॾिनो आहे त मर्द खे जेकी औरत पसंदि अचे थी त उन सां उहो निकाह करे, कंहिं केस में कोई बि टेंशन न आहे। पोइ अल्लाह ताला एतिरी इजाज़त ॾिनी, हिकु निकाह कयो, ॿ निकाह कयो, 3 निकाह कयो, अल्लाह ताला फरमाए 4 निकाह बि कयो। पोइ अल्लाह ताला हिकिड़ो क़ैद लॻायो, एतिदाल तव्हांजे लाइ लाज़मी आहे। एतिरियूं जेकॾहिं औरतूं रखणु चाहियो था न,
3 4 औरतूं रखणु चाहियो था त उन्हनि जे लाइ एतिदाल बि लाज़िमी आहे, उनखे ख़र्चो ॾियणो आहे। ईअं न आहे त क़ुर हकीम अल्लाह ताला इजाज़त ॾिनी त पोइ बिस्मिल्लाह करे 3 4 कंदा वठो ऐं पैसा तव्हांखे टको बि खीसे में न हुजे पोइ सटूं खाईंदा वठो, ईअं बि बिल्कुलु न आहे। तव्हांखे ताक़त आहे, वुसत आहे। राइश मां चइनि घर वारनि खे ॾेई छॾींदुमि, एतिरी मां वटि बैंक बैलेंस आहे, पैसा बि मां वटि एतिरा बैंक बैलेंस आहिनि, त पोइ अल्लाह ताला फरमायो एतिरी गुंजाइश आहे त पोइ 4 4 निकाह बि कयो भले। फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तादिलू फ़वाहिदा, एतिदाल करे सघो, एतिदाल लाज़िमी आहे। असांजे माशरे में एतिदाल बिल्कुलु नथो हले, असांजे माशरे में एतिदाल बिल्कुलु नथो हले। मुफ़्ती तारिक मसूद खे ज़्यादा ॿुधी करे मथां 4 शादियूं कयो त क़ुर हकीम में अल्लाह ताला एतिदाल जो ख़ासि तौर ते हुकुम ॾिनो आहे त मुफ़्ती तारिक मसूद जूं 4 शादियूं हिन टाइम थियल आहिनि। मुफ़्ती तारिक मसूद 4 शादियूं थियल आहिनि त मुफ़्ती तारिक मसूद खे सिर्फ़ु जेको आहे बयान में ॾिसी करे तव्हां 4 न कयो त उनजी पोइ बैकग्राउंड खे बि ॾिसो। मुफ़्ती तारिक मसूद बाक़ाइदे हिन टाइम उन वटि बैंक बैलेंस जेको आहे न उहो करोड़नि में आहे ऐं तव्हां 500 रुपया ॾींहं में कमाईंदा आहियो। हो जेकॾहिं अगरि इस्लाम में मथे गुंजाइश हुजे उहो मथे बि करे वञे आहे, उन वटि एतिरो पैसो आहे, उन वटि एतिरी ताक़त आहे, घर वारनि खे अफोर्ड करे सघे थो, घर वारनि खे संभाले सघे थो, खाधा पीता बहितर आहिनि। पर जेकर तव्हां ऐं असां जहिड़ो कोई 4 शादियूं करे त मां सम्झां थो पोइ बांबड़ा पाईंदो पाईंदो मस्जिद में पहुचंदो, छो त हैसियत खे ॾिसबो आहे, क्वालिटी खे ॾिसबो आहे, ताक़त खे ॾिसबो आहे। ऐं असां जेकॾहिं इन ई गुरबत जे अंदरि जो असां वटि बिल्कुलु वसाइल न आहिनि 4 शादियूं कयोसीं ज़ालिम थींदा, ज़ालिम। मां मुखालिफ़ नथो कयां चइनि शादियुनि जी, पर मां ॿुधायां थो हैसियत बंदो ॾिसंदो आहे, हैसियत बंदो ॾिसंदो आहे। हिकिड़े बंदे हिकिड़ी शादी कई अॻ में, ॿी हिकिड़ी शादी बि 50 साल उमिरि खां पोइ कई, 50 साल उमिरि खां बाद में हुन ॿी शादी कई। जॾहिं ॿी शादी कई त पोइ महीनो ॾेढ हुन जी घरवारी हुन सां गॾु हली, पोइ चईंदी यार हाणे मां घरवारी खे छॾण जे चकर में आहियां, घरवारी खे छॾण जे चकर में आहियां। त सर जॾहिं छॾण जे चकर में त पोइ पहिरियों तूं शादी छो कई, पहिरियों तूं शादी कई छो? चए यार बसि मां कंट्रोल जेको आहे नथो करे सघां, संभाले नथो सघां। जॾहिं एतिरी तोखे हिमत न हुई त पोइ चइनि जी तूं डिमांड लॻाई छो, ॿिनि जी तूं डिमांड छो लॻाई?